कराची में ट्रैफिक कानूनन खे वधीक असराइतो बणाइण लाइ मोटरसाइकिल सवारनि खां पोइ हाणे पोयां वेठल माण्हुनि ते बि सख़्त निगरानी शुरू कई वई आहे। ट्रैफिक पुलिस जी पधिराई मूजिबि जेकॾहिं मोटरसाइकिल ते वेठल पोईं सवारी हेलमेट न पातो त उन ते बि ई चालान जारी कयो वेंदो। DIG ट्रैफिक कराची पीर मोहम्मद शाह वाज़े कयो त मोटरसाइकिल ते वेठल ॿिन्ही माण्हुनि लाइ हेलमेट पाइण लाज़मी आहे। भनकड़ी जी सूरत में ई चालान थींदो। ऑनलाइन राइडर्स खे बि हिदायत कई वई आहे त इहे वाधारू हेलमेट ज़रूर रखनि। ॿी सूरत में इन्हनि ख़िलाफ़ भी कार्रवाई थींदी। DIG ट्रैफिक मूजिबि हेलमेट जी भनकड़ी ते ॾंड 500 रुपया न पर 5000 हूंदो। ट्रैफिक इख़्तियारनि शहरियुनि खे महफ़ूज़ सफ़र लाइ लाज़मी तौर हेलमेट इस्तेमाल करण जी अपील कई आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा आहियूं त कराची में मोटरसाइकिल सवारनि लाइ नओं शर्त लागू कयो वियो आहे। पोयां वेंदड़ हेलमेट न पातो त उन ते बि ई चालान थींदो। हेलमेट जी भनकड़ी ते ॾंड 500 न पर 5000 रुपया हूंदो। ट्रैफिक इख़्तियारनि शहरियुनि खे महफ़ूज़ सफ़र लाइ लाज़मी तौर हेलमेट इस्तेमाल करण जी अपील कई आहे।